दोस्तों ज़िंदगीअ में ॿ शयूं सिखो, हिकु त हा ॿियो त न। अगर इन्हनि जो फ़ैसिलो तव्हां सही टाइम ते सही तरीक़े सां कयो त तव्हां कॾहिं बि ज़िंदगी में मुश्किल में न फासंदो। अगर तव्हांखे मुश्किल खां बचणो आहे त इन्हनि ॿिनि शयुनि ते तवज्जो ॾियो, इंशाल्लाह तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी। अगर कोई तव्हांखे जायज़ कमु चवे त पोइ हा कयो, अगर कोई नाजायज़ कमु चवे न फौरन न करे छॾियो। छो जो अगर कंहिं नाजायज़ कम जे लाइ बि तव्हां हा कंदो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में पाण खे ई मुसीबत में फसाईंदो। इन जे करे मुसीबत खां निकिरण जे लाइ इहो बहितरीन रस्तो आहे त तव्हां न करणु सिखो। अगर कोई ग़लति कमु चवे थो त नो छा बि थी वञे न करणी आहे। अगर हा कंदो ऐं मुसीबत में फासण लाइ पाण खे आमादा कंदो त आहिस्ते आहिस्ते दोस्तों तव्हां मुसीबत में फासंदा वेंदो। इन जे करे ज़िंदगी खे आसान बनाइण जे लाइ न करणु सिखो। दोस्तों मां आहियां अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों सिंध जो पहिरियों मोटिवेशनल यूट्यूब चैनल आहे। इंशाल्लाह हिन ते हाणे मुकम्मल तरीक़े सां वीडियोस अपलोड थींदियूं। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।